अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर वाला रब अल्लाह तवाब जेको क़बूल फरमाए डो टोब पंहिंजे बाननि जी दरगुज़र करे थो। जिन ईमान आंदो ऐं चङा कम कयाऊं ख़ुशख़बरी ॾे थो। अल्लाह फज़ल वारो आहे। रब अल्लाह आसमाननि मां ककरनि ज़रिए मींहुं बरसात वसाए थो। खजीअ जे वण जे पाड़ मुहकम आहे। संदसि टारियूं आसमान तरफ़ आहिनि। कुदरत रब अल्लाह ज़मीन में चश्मा जारी कयाई। चश्मा बरसात मां आहिनि। जिन ईमान आंदो चङा कम कयाऊं उन्हनि जी दुआ क़बूल आहे। पंहिंजे फज़ल मां उन्हनि खे वधाए ॾींदो आहे। रब अल्लाह जी कुदरत आसमाननि ऐं ज़मीन जी पैदाइश में बेशक मोमिननि लाइ निशानियूं आहिनि। सभु हमद एहसान सरा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे जेको जहाननि जो पालणहार आहे। रोज़ीअ में इज़ाफ़ो कंदड़ आहे। रहम कंदड़ रब अल्लाह करीम जेको कुझु आसमाननि ज़मीन में आहे बेशक अल्लाह जो आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हामिद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महमूद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते मुहाबे शैताननि जे शरगाह विस सनगाह पनाह घुरां थो। पनाह ॾे हिम्मत तौफ़ीक़ ॾे रब कार साज़ आहे। काफ़ी मददगार आहे। जंहिंजो थियो शैतान संगती सो केॾो बुरो संगती आहे। सरकश शैतान खे जंहिं ते अल्लाह लहनत कई। अल्लाह समद बेनियाज़ बेपरवाह आहे। रब अल्लाह जो शरीक ठहरायो घुरियो वॾो गुनाह जो तूफ़ान अल्लाह फरमाए थो जो इहे करियो अमानतूं जिन जूं आहिनि ख़ुशी मिले ख़ुशहाल थिए उन करे जो फ़रहत मिले दिलनि खे इंसान पैदा कयो वियो आहे। कमज़ोर अल्लाह तव्हां ते महिरबान आहे। रब्बुल आलमीन अल्लाह साईं अल रहमान अल रहीम रहम कंदड़ आहे। बेशक मुराद खे रसिया ईमान वारा जेके नमाज़ुनि में ॿाॾाईनि था जेके बेहूदा ॻाल्हियुनि ॾांहुं ध्यानु नथा लॻाइनि। अल्लाह फज़ल वारो आहे। रब अल्लाह सभिनी महिरबाननि खां घणो महिरबान आहे। जेके ज़कात ॾियण जो कमु कनि था अल्लाह सभ खां बहितरीन रहम करण वारो आहे। रब अल्लाह फज़ल वारो आहे। मोहबत कराबत वारनि जी जेको सुठा कम करे सुठा वधाईंदो उन जे लाइ भलाई। बेशक अल्लाह बख़्शण वारो क़द्र फरमाइण वारो ओहो ई कुवत इज़त वारो आहे। रब अल्लाह आदम अलैहिस्सलाम खे बूदार खड़कंदड़ शिकिल मिटीअ मां पैदा थियो। उन खां अॻु जिन्हनि जे पीउ जान खे बाहि जे छॾीअ मां पैदा कयो। अल्लाह रब अलीम ॼाणंदड़ आहे। रब अल्लाह फ़रिश्तनि खे चयो आदम अलैहिस्सलाम खे सजदो कयो। इब्लीस खां सवाइ सभिनी सजदो कयो। बेशक शैतान इंसान जो पधरो दुश्मन आहे। बेशक शैतान फितनू फसाद विझंदो आहे। अल्लाह अल अव्वल अल आख़िर अल ज़ाहिर अल बातिन अल हय्य अल क़य्यूम आहे। रब अल्लाह जे हुकुम जी फरमानी कई इब्लीस फ़रिश्तनि जे जिन्ननि वारे कबीले मां
ऐं टोले मां हो शैतान ख़ुदा अल्लाह जी किबरियाईअ जो दरबार मां टड़ियल आहे। अल्लाह वहदहू ला शरीक लहू काइम क़दीम आहे रब। रब अल्लाह जग जहान जो मालिक आहे, जिन व इंस जो मालिक आहे। जबल समुंड दरिया जीट जड़ा पखी परंद सब जो मालिक आहे रब। रब अल्लाह सिज चंड नखट कुट मटारा पैदा कयाई। मलाइक ज़मीन आसमान जो मालिक अल्लाह रब। रब अल्लाह बिश्त जन्नत हूरूं गुलमान परियूं बाग बुस्तान पैदा कयाई। जोड़ो जोड़ो कुल कायनात जो अल्लाह मालिक आहे रब। रब अल्लाह सभिनी जहाननि जो अकेलो पालनहार आहे। जल जलालहू जल शानहू करीम रहीम ख़ालिक आहे। या अल्लाह अल रहमान अल रहीम मिठो जुआस उमेद पुजाए मतलब नेक मक़सद हासिल थियनि कम थियनि मुश्किल आसान सब सणायूं कर रहमत नहमत अता करे तूं सब ॼाणी तो रहीम करीम रब।